नौशर फिरोज़ में जीडी अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई दहशतगर्दी जो अदालत में पेश थियो आहे। मुर्तज़ा जतोई बिलावल जतोई क़त्ल केस में पेश थियो आहे। केस जी ॿुधणी न थी सघी। ईंदड़ ॿुधणी 20 मार्च ते थींदी। अदालतुनि मां कूड़ा केस ख़त्म थियण जी उमेद आहे। गुलाम मुर्तज़ा जतोई जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कयूं पिया। नौशर फिरोज़ मां अहम ख़बर आहे। जीडी अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई दहशतगर्दी तौरु अदालत में पेश कयो वियो आहे। मुर्तज़ा जतोई बिलावल जतोई क़त्ल केस में अदालत में पेश थियो। केस जी ॿुधणी न थी सघी। ईंदड़ ॿुधणी 20 मार्च ते थींदी। अदालतुनि मां कूड़ा केस ख़त्म थियण जी उमेद आहे। गुलाम मुर्तज़ा जतोई जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे। नौशर फिरोज़ खान जीडी अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई अदालत में पेश थियो आहे। मुर्तज़ा जतोई बिलावल जतोई क़त्ल केस में अदालत में पेश थियो आहे। केस जी ॿुधणी न थी सघी आहे। ईंदड़ ॿुधणी 20 मार्च ते थींदी। अदालतुनि मां कूड़ा केस ख़त्म थियण जी उमेद आहे। मुर्तज़ा जतोई जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे। नौशर फिरोज़ खान जीडी अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई अदालत में पेश थियो आहे। मुर्तज़ा जतोई बिलावल जतोई क़त्ल केस में अदालत में पेश थियो आहे। केस जी ॿुधणी न थी सघी आहे। ईंदड़ ॿुधणी 20 मार्च ते थींदी।